बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु एतिरे इंतज़ार खां पोइ जेको आहे असां ॾिसूं पिया SPSC जेको आहे हर सब्जेक्ट जे जेको लेक्चरशिप वारी जेका की हुई अपलोड करे छॾी हुई सिवाइ सिंधी जे। पर अॼु बि उहे जेके सिंधी लेक्चरशिप जे कैंडिडेट्स जा जेके हुया उन्हनि जी जेको अॼु जेको हुयो इंतज़ारु ख़तमु थियो ऐं अॼु जेका इहा की अची वई आहे। पर जेके तवक़ात हुया त जेका आहे ही की सही करे मोकिलींदा या कुझु उन में सिर्फ़ु एतिरो थियो आहे त 4 नंबर उन्हनि ॾिना आहिनि, ग्रेस मार्क्स मिलियूं आहिनि। पर उहो जेको फ़ाइदो उन्हनि खे थियो आहे जेके जंहिं उन्हनि छॾिया हुया सवाल उन्हनि खे फ्री में इहे मिली विया। पर जंहिं करे छॾिया हुया उन्हनि खे पक हुई इन जा नंबर मिलंदा ई मिलंदा, मतिलबु ग़लति नंबर न वेंदा। छो त मां पहिरियों इहो जॾहिं पेपर सोल्व कयो हुयो त मां तव्हांखे ॿुधायो हुयो त जेके हिन में 2-3 ग़लतियूं हुयूं, इन जा ॿई ऑप्शन उहे सही कंदा। बिल्कुलु ईअं ई थियो आहे। हलूं था पंहिंजे उन्हनि सवालनि ते जेके डेट्स हुया उन्हनि में अफ़रा तफ़री हुई त इन्हनि जो छा थींदो, त उन्हनि जो हल निकिरी आयो आहे। ॿुधायूं था त जेको अॼु की अपलोड थी आहे SPSC जी वेबसाइट ते, हे जेको आहे पेपर ए आहे। ए जी जेका की आहे उन में असां सवाल नंबर 2 खे ॾिसूं था। सवाल नंबर 1 खे बि ॾिसूं था त जेके माण्हू चवनि पिया त ऑप्शन मखदूम बिलावल जो तालुक़ु तसव्वुफ़ जे कहिड़े सिलसिले सां हो, त कुझु माण्हू चवनि पिया त ए ऑप्शन बि सही आहे, सी ऑप्शन बि सही आहे। मां पहिरीं ई चयो हुयो त इन जो ए ऑप्शन कंफर्म आहे, त उहो ए ऑप्शन ई इन जो सही वियो आहे। SPSC बि उनखे जेको आहे सही कयो आहे, ऑप्शन ए। उन खां पोइ जेको ॿिए सवाल ते हुयो त दौलत दरिया ख़ान सिंध जे कहिड़े समय हुकुमरान जो वज़ीर हो। इन में मसइलो इहो हुयो त सभु चवनि पिया त मां बि इहो तव्हांखे सॉल्व करे ॾेखारियो हुयो त इन में जाम निज़ामुद्दीन ऐं जाम नदू जेको बि ऑप्शन कंदो उहो सही हूंदो। मुंहिंजी वीडियो पई आहे, तव्हां ॾिसी सघो था। उन में मां इहो ई चयो हुयो त इन खे जेको आहे ॿई ऑप्शन जेको बि कंदो सही वेंदो। बिल्कुलु ईअं ई हुयो। पर उन्हनि इन खे जेको आहे इरर करे ॾेखारियो आहे त इन जा ग्रेस नंबर तव्हांखे मिलंदा। इहो बि हुयो त सवाल नंबर 20 में बि जेके माण्हुनि जेको आहे इन ते ॾाढियूं मतिलबु मेल्स वग़ैरह बि कयूं SPSC खे, ऐं इहो बि चवनि पिया त इन जो जेको ऑप्शन आहे इहो ग़लति आहे या इन जा नंबर मिलनि पोइ उन्हनि जेको आहे सवाल नंबर 20 ते कोई नंबर न आहे ॾिनो, लतीफ़ी शेर खे ई सही कयो आहे। ॿियो हुयो असांजो सवाल नंबर 21 शाह जो गंज कहिड़नि फ़क़ीरनि जो सहेड़ियल हुयो। माण्हुनि जो चवणु हुयो ऐं कुझु अफ़रा तफ़री बि हुई। बहरहाल इहो कंफर्म हुयो। मां पाण बि इहो ऑप्शन ए करे आई मां ऐं इहो ई सही हुयो। इहो ऑप्शन उन्हनि सही कयो आहे। ॿियो हुयो सवाल नंबर 22 जंहिंजे बारे में मां चवां पई सचल सरमस जे मसवनियुनि जो कुल तादादु केतिरो हुयो। इन ते ॾाढो मतिलबु हुजे पियो त मतिलबु को मुस्तनिद रायो न पियो मिले। पर कुझु कैंडिडेट्स या वीडियोज़ अहिड़ियूं अपलोड थियनि पियूं या कुझु जेके असांजा पिया त इन में 6 बि आहिनि मसनियूं। पर उन में जेको आहे उन्हनि जेको सही ऑप्शन आहे ऑप्शन डी खे कयो आहे। मां इन वीडियो में सिर्फ़ु उहे ॿुधायां थी त जंहिं सवालनि ते मसइला हलनि पिया उन्हनि खे ई मां तव्हांखे क्लियर करे ॿुधायां थी। बाक़ी त असांजी वीडियो ठहियल हुई। उन खां पोइ आहे ॿियो सवाल असांजो हुयो सवाल नंबर 30 हुयो। हिन खे ॾिसूं था वणजारो सिंध जे कहिड़े खिते जो लोकगीत आहे। इहो जेको हुयो थरी गीत हुयो जंहिंजे लाइ इहो बि चयल आहे उन्हनि खां पंहिंजा प्यारा विछड़ी वञनि था त उन्हनि जी यादि में उहे चवंदियूं आहिनि उनखे वणजारो गीत चयो वेंदो आहे। त इहो जेको आहे थरी गीत आहे। त इन खे जेको आहे उन्हनि जेको आहे ऑप्शन बी हिन जो सही कयो आहे कोहिस्तान। हिन ते थी सघे थो त काफ़ी माण्हू वरी जेके आहिनि इन ते जेको मेल्स वग़ैरह कनि या उन्हनि सां ॻाल्हाइनि या ख़त लिखनि त थी सघे थो इन जो मसइलो हल थी वञे त 2 नंबर हिन जा असांखे मिली वेंदा।